खबर वासा शेयर कई पे एसएसपी कोर्ट की सोशल मीडिया ते लंदड़ कादरपुर में 30 टीवी जे रिपोर्टर अब्दुल रशीद भुट्टो जे घर ते फारिग वारी खबर जो नोटिस वरतो आहे। 30 टीवी चैनल जे रिपोर्टर अब्दुल रशीद भुट्टो जे घर ते फारिग जो नोटिस वठंदे डीएसपी कोर्ट की राना नसरुल्ला खे हुक्म ॾिनो त फौरी तौर ते कादरपुर शहर पहुची पूरी मालूमात वठे ऐं वाक़े जी शफ़ाफ नमूने जांच करे रिपोर्ट पेश करे। खबर वासा शेयर कयूं पिया एसएसपी घोटकी सोशल मीडिया ते हलंदड़ कादरपुर में 30 टीवी जे रिपोर्टर अब्दुल रशीद भुट्टो जे घर ते फायरिंग वारी खबर जो नोटिस वरतो आहे। रिपोर्ट तलब करे वरिती आहे। 30 टीवी चैनल जे रिपोर्टर अब्दुल रशीद भुट्टो जे घर ते फायरिंग जो नोटिस वठंदे डीएसपी घोटकी राना नसरुल्ला खे हुक्म ॾिनो त फौरी तौर ते कादरपुर शहर पहुची पूरी मालूमात वठे ऐं वाक़े जी शफ़ाफ नमूने जांच करे रिपोर्ट पेश करे। खबर वासा शेयर कई पे एसएसपी कोर्ट की सोशल मीडिया ते लंदड़ कादरपुर में 30 टीवी जे रिपोर्टर अब्दुल रशीद भुट्टो जे घर ते फारिग वारी खबर जो नोटिस वरतो आहे। रिपोर्ट तलब कई वई आहे। 30 टीवी चैनल जे रिपोर्टर अब्दुल रशीद भुट्टो जे घर ते फायरिंग जो नोटिस वठंदे डीएसपी घोटकी राना नसरुल्ला खे हुक्म ॾिनो आहे त फौरी तौर ते कादरपुर शहर पहुची पूरी मालूमात वठे ऐं वाक़े जी शफ़ाफ नमूने जांच करे रिपोर्ट पेश करे। तफ़सील मलकनासी चीफ रिपोर्टर कराची शबीला शारी खान जी शबीर आगा कजो छा अपडेट्स आहिनि। जी शबीर। जी बिल्कुल कादरपुर में शबीर जेका अवां जो फायरिंग थी हुई आवाज़ आहे असां इन ताईं वाक़े सही जो नथो पहुचे। एसएसपी घोटकी डॉक्टर अवां खे आगाह कई पिया एसएसपी कोर्ट की सोशल मीडिया ते लंदड़ कादरपुर में 30 टीवी जे रिपोर्टर अब्दुल रशीद भुट्टो जे घर ते फायरिंग वारी खबर जो नोटिस वरतो आहे।